अहम ख़बर अवांखे ॾियूं। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां के इलेक्ट्रिक मां बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जी आपघात ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। इंतिज़ामिया खे आगाह करण बावजूदि मुलाज़िम जी दाद रसी न कई वई। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवण त मुआशी परेशानियुनि ऐं बेरोज़गारी खां तंग थी मुलाज़िम ख़ुदकुशी ते मजबूर थी विया आहिनि। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां इलेक्ट्रिक मां बरतरफ़ थियल मुलाज़िम जे आपघात ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। इंतिज़ामिया खे आगाह करण बावजूदि मुलाज़िम जी दाद रसी न कई वई। सूबाई वज़ीर चयो त मुआशी परेशानियुनि ऐं बेरोज़गारी खां तंग मुलाज़िम ख़ुदकुशी ते मजबूर थी विया आहिनि। के इलेक्ट्रिक ख़ातिरी कराई हुई त बरतरफ़ी वारे मामले ते हुकूमत जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। के इलेक्ट्रिक जे हिक हटी हाणे क़बूलण जोगी नाहे रही। बिल्कुलु नाज़रीन, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवण त लिसानी बुनियादनि ते बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली लाइ कमेटी क़ाइमु कई वेंदी। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां के इलेक्ट्रिक मां बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जे आपघात ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। संदसि चवण त इंतिज़ामिया खे आगाह करण बावजूदि मुलाज़िमनि जी दाद रसी न कई वई। सूबाई वज़ीर जो चवण हो त माशी परेशानियुनि ऐं बेरोज़गारी खां तंग थी मुलाज़िम ख़ुदकुशी के मजबूर थी विया आहिनि।